ते हुन मूंखे ॿुधायो कि साईं मुंहिंजे बाबा जी जेका सालगिरह जेका इहा मुंहिंजे खां 5-6 महीना अॻु जी ॻाल्हि आहे। पोइ मूंखे यादि हो मुंहिंजो साईं कार्पोरेट तव्हांजो बाबा कोन्हे, असां सभिनी जो बाबा आहे। मुंहिंजो उस्ताद जो उस्ताद साईं अज़ीज़ुल्लाह बोयो साहिबु हिते वेठो आहे, तव्हांखे ॿुधाईंदो हलां ऐं हिते जो बीठो आहियां ताकी मूंखे पंहिंजा 2 उस्ताद साईं खे ॾिसी यादि अचे हा जो तव्हां ॿुधंदा कि अॻियां अगरि प्रोफेसर आहियां, वाइस चांसलर आहियां, त हिननि मुंहिंजे उस्ताद जो हथु आहे। उन में वॾे में वॾो नालो जेको बोयो साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो उहो मोहम्मद सालेह आजिज़ साहिबु। मोहम्मद सालेह आजिज़ साहिबु उहो जेको मूंखे मस्जिद में जेको आउं जॾहिं क़ुरान पढ़णु वियुसि त हुन मूंखे खोले फैसल ॾिनी ऐं हुन मूंखे ताज मोहम्मद जैकी साहिबु ॿुधाया। तव्हांखे ॿुधायां असांखे उहे उस्ताद मिलिया या पंहिंजे प्राइवेट जी ॻाल्हि पियो करे जॾहिं आउं ॻोठ में जेको असीनाबाद बांगरो मुंहिंजो ॻोठ आहे उते मौलवी साहिब ने मस्जिद जो इमाम हूंदो। इमाम छो थियो हिकिड़ी कहाणीअ जे टाइम घटि असांखे अब्दुल्ला साहिब साहिबु मूंखे घड़ी ॾेखारी 11 बजे असांजी फाइनेंस प्लानिंग कमेटी जी मीटिंग आहे ऐं हुन में जेके माण्हू अचनि पिया उहे 1 मिंट में लेट थींदासीं त हुन ई फाइनेंस कमेटी तव्हां सम्झो दादो हुन में छा करणा हो त हुन में माज़रत वठंदे घणो कुझु ॻाल्हाए थो सघां। मीर साहिबु जेको ॿुधायो तव्हांखे ख़ुशकिस्मत ॿुधायां ऐं कंबर में बि रहियो आहियां लाड़काणे में 1983 में हुते ऑफिसर ऐं शाहनवाज़ लाइब्रेरी में वेही पाण पढ़ियो आहे त उहे सभु कारनामा जेका हिकिड़ी ज़िंदा क़ौम पंहिंजे मौसमनि खे कोन भुलिजंदियूं। अॼु ताज मोहम्मद अबड़ो साहिबु जेको असां में मौजूदु कोन्हे, जेके तव्हां सभु जेके वेठा आहियो तव्हां यकीन करियो अॼु असीं अगरि पढ़ियल लिखियल आहियूं, असीं अगरि बाशऊर आहियूं, असीं अगरि ॻाल्हाए सघूं था ऐं मीर साहिबु जंहिं हिकिड़े पॉलिटिशियन खां बुढे साहिब जी यादि ताज़ा थी वई। मीर साहिबु जंहिं अंदाज़ सां ॻाल्हाए पियो ऐं जंहिं अंदाज़ सां ॻाल्हाए पियो इहा ट्रेनिंग आहे। इन लाइ सभ खां वधीक जेको स्कूल हूंदो आहे उहा फैमिली हूंदी आहे, उहो वालिद हूंदो आहे, वालदा हूंदा, जिन जो औलाद जेको आहे उहो उन्हनि जो निशान हूंदियूं। ऐं तव्हां सभिनी खे इहो सालगिरह जो बि इहे माण्हू मञंदा कोन असांजे विच में तव्हांजी शिकिल में वेठा त उन्हनि खे 50वें सालगिरह जी तव्हांखे वाधायूं थो ॾियां ऐं इनशाअल्लाह इहा असां 100 ताईं जेसि ताईं तव्हां सभु ऐं उन खां पोइ तव्हांजो औलाद ज़िंदा हूंदो इहे सालगिरह मल्हाईंदा रहंदासीं। मां सम्झां थो यूनिवर्सिटी जो इहो किरदारु आहे कि पंहिंजे मौसमनि खे यादि रखे। सईद नबी साहिब खे 2 ॾींहं अॻु चैलेंज ॾिनो जॾहिं मीर साहिबु मूं वटि आयो त मुंहिंजो मूंखे नाला ॿुधा त सभु पहिरियों नालो हुन सईद नबी साहिब जो कयो। मुंहिंजो सईद नबी उहो माण्हू आहे कि राति जो 12 बजे बि आउं हुनखे चवंदुसि त हीउ कमु करिणो त उहो न कंदो आहे। तव्हांजे आर्ट एंड डिज़ाइन जा जेके शागिर्द हिते वेठा मूंखे ख़बर इहे चैलेंज अथनि। तव्हां सभिनी खे मुबारकबाद हुजे। कल्ह जॾहिं हिते मुक़ाबले में म्यूट में ऐं हिते जेके मेहरान यूनिवर्सिटी में विया त उतां असांजो ॿार जेको 1st पोज़ीशन खणी आयो। असांजो ॿार जॾहिं नेशनल कॉलेज लाहौर में वियो उतां खां 1st पोज़ीशन खणी आयो। त आउं हमेशह हिन शोबे ते फ़ख्रु कंदो आहियां। जॾहिं बि को चैलेंजिंग हूंदो आहे असां गॾु हूंदा आहियूं ऐं साईं खे हमेशह चैलेंज ॾींदो आहियां। ऐं जंहिं अंदाज़ सां हिन हाल में तव्हां वेठा आहियो अॼु लास्ट सेकेंड पैकिंग डे आहे, ईद जूं मोकलूं थियनि उहे माण्हू जेको आस्ते आस्ते पंहिंजे ॻोठनि लाइ पिया वञनि। तव्हां हिते गॾु थियऊं। अज़ीम क़ौमूं अज़ीम माण्हुनि खे कॾहिं कोन विसारींदियूं। त इहा असांजी अॼु जे अंदाज़ सां असांजी मैडम भट्टी कई पई ऐं माज़रत थो करे तव्हांखे अचानक जो प्रोग्राम मिलियो लेकिन तव्हांखे जस हुजे तव्हां सुठे अंदाज़ सां जेको शइ कया असांजी इब्तिदा कई ऐं तव्हांखे एप्रिशिएट कंदासीं। हिते जेके माण्हू वेठा आहियो तव्हां सभई मलिक रहिया आहियो ऐं सम्झां थो हिते घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो। मूंखे चङी तरह ख़बर आहे हिन वक़्तु CSS में लाड़काणे जा ॿार टॉप ते हूंदा आहिनि। मूं 2-3 साल लाड़काणे में कमु कयो। कंबर हुजे, शहदादपुर हुजे, हाकिम शाह जा मेला हुजनि ऐं इहो उहो वक़्तु हूंदो जिते माण्हू हुते कोन वेंदा हुआ। हिकिड़े पासे परूचांडी हूंदो, ॿिए पासे ॿियो धाड़े जो हूंदो। हा ॿियो परू सां गॾु कहिड़ो हूंदो इहे धाड़ेलनि जो ज़मानो हूंदो। पोइ बि सिंध में जेके सभ खां वधीक तालीम जा मर्कज़ तव्हांखे लाड़काणे में मिलंदा। साईं इतफ़ाक़ आउं ख़ुशकिस्मत आहियां कि सूबे बयान चंदाणी जेको मुंहिंजे उताक ते मुंहिंजी बि ट्रेनिंग थी आहे लाड़काणे में सूबे सां गॾु वेहंदुसि। ऐं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां तव्हां जॾहिं बांग्लादेश वियुसि सूबे सां पोइ मुंहिंजी मुलाक़ात कयां हिकिड़े मीटिंग में बांग्लादेश वियुसि त मूंखे हिकिड़े माण्हू किताब ॾिनो मेन फ्रॉम मुंहिंजो दाड़ो। ऐं हैरान थी वियुसि त सॼी बंगाली जेके इन्हनि खे कीअं ख़बर पई त जेको टेगोर आहे बांग्लादेश जो तमामु वॾो माण्हू उन सूबे गयान चंदाणी ते हिकिड़ो किताबु लिखियो आहे। उन किताब जो टाइटल हुजे मेन फ्रॉम मुंहिंजो दाड़ो। त मुंहिंजो दाड़ो खां हीउ जेको तव्हांजे साम्हूं इहो बि मेन फ्रॉम द मुंहिंजो दाड़ो आहे। इहो 5000 साल जी दास्तान आहे ऐं इहो असांखे वॾे फ़ख्र सां असीं सभु सिंध जा माण्हू बल्कि सॼे पाकिस्तान जा माण्हू फ़ख्रु कंदा आहियूं त असां ओल्ड सिविलाइज़ेशन जा मालिक आहियूं। इहा तहज़ीब कीअं ख़बर पए, इहा तमदुन जी ख़बर कीअं पए, इन तालीम जी रिस्पेक्ट कीअं ख़बर पए, उहा ईअं ख़बर पवंदी जॾहिं तव्हांजे साम्हूं मीर नाज़िर साहिबु जहिड़ो भाई विदाउट के माइक ते बीहें के
इहो असांजो अॼु जो मक़सदु बि इहो ई आहे कि असां हिन सभिनी ॿारनि खे एॾा सुठा ख़तीब बनायूं, एॾा वॾा अदीब बनायूं, इन्हनि में दानिश्वर बि हुजनि, साफ़ी बि हुजनि, उस्ताद बि हुजनि, जज बि हुजनि ऐं कामरेड बि हुजनि। इन में कामरेड हुजनि को हिते कामरेड जे माने दोस्त आहे ऐं दोस्त माने अवाम दोस्त आहे। असां जॾहिं सॼो इनकलाब पढ़िया आहिनि, चाहे उहो फ्रेंच रेवोल्यूशन हुजे, रशियन हुजे, दुनिया जा जेके बि इनकलाब आहिनि, उन्हनि में कामरेड जे माने दोस्त हूंदो ऐं उहो दोस्त जेको ग़रीब जो बि दोस्त हुजे, अमीर जो बि दोस्त हुजे। ऐं इहो कल्चर असां वटि मौजूदु आहे। इन सक़ाफ़त खे जेको असांखे अॻिते वधाइणो आहे, तव्हां सभिनी खे जस आहे, तव्हां पंहिंजे असांजे सद ते आहियो। इनशाअल्लाह तव्हांखे सालगिरह खे मुबारक हुजे। वक़्त जी कमी आहे, न त यकीन करियो अॼु सॼो ॾींहुं हिन सां गॾु हूंदो ऐं असांजे दिलनि में हमेशह आबाद रहंदो। तव्हां सभिनी खे अलाह साईं पंहिंजी हिफ़ाज़त रखे ऐं पंहिंजे मक़सदनि में कामयाबु करे। अस्सलामु अलैकुम।